दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह पारां अवामी शिकायतुनि ते जोही बैराज जो दौरो। डीसी दादू पारां मुरीदानी मोरी खां हाजी खान मोरी ताईं बैराज जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान इरीगेशन इंजीनियर दादू विजय कुमार पारां पाणी जी सूरत-हाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। दादू चिंजाणी माइनर, खान माइनर, कोड़ो माइनर समेत डायरेक्ट आउटलेट चमन, डीओ वाहिद बख्श माइनर्स ऐं डायरेक्ट आउटलेट जो जाइज़ो वरितो आहे। डीसी दादू पारां मक़ामी आबादकारनि सां पिणु मुलाक़ात करे पाणी जी सूरत-हाल मालूम कई। मुख़्तलिफ़ हंधनि तां पाणी चोरी जी शिकायतुनि बैराज मां पाणी चोरी कंदड़नि ख़िलाफ़ इरीगेशन खाते खे हिदायतूं जारी। जोही बैराज जी पुछड़ी ताईं जे सभिनी आबादकारनि खे पाणी जी फ़रहामी यक़ीनी बणाई वञे जीअं आबादकारनि जा फ़सल वक़्त सिर थी सघनि। डीसी दादू पाणी चोरी खे रोकराइण लाइ जोगा क़दम खंया वञनि। मुलविस पाणी चोरनि जी लिस्ट ठाहे संदनि ख़िलाफ़ सरकारी फरियाद ते केस दाख़िल कया वञनि। डीसी दादू अगर किथे इरीगेशन जो अमलो मुलविस निकितो त उन्हनि ख़िलाफ़ पिणु सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। डीसी दादू इरीगेशन खाते दादू खे जोही बैराज जी पुछड़ी ताईं आबादकारनि खे पाणी पहुचाइण जूं सख़्तीअ सां हिदायतूं कयूं आहिनि। डीसी दादू पाणी चोरनि जी लिस्ट फ़राहम करण समेत उन्हनि ख़िलाफ़ पिणु क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।